नाज़रीन, घोटकी में बेवा औरतुनि में सिलाई मशीनूं, सोलर प्लेटूं ऐं पखा तक़सीम करण वारी तक़रीब थी गुज़री। उन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक लगारी जी रिपोर्ट। घोटकी जे स्पोर्ट्स ग्राउंड में मुस्तक़ औरतुनि ऐं ख़ानदाननि खे मुआशी तौर मज़बूत करण लाइ असांजो ख्वाब हर घर खुशहाल जे उनवान सां हिकु पुरकार तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में मुस्तक़ औरतुनि ऐं यतीम न्याणियुनि वॾे अंग में शिरकत कई। मेंबर क़ौमी असेंबली ऐं ज़िले इंतज़ामिया पारां घोटकी जे बेवा औरतुनि में सिलाई मशीनूं, मुस्तहिक ख़ानदाननि में सोलर प्लेटूं ऐं पखा तक़सीम कया विया। तक़रीब में मेंबर क़ौमी असेंबली सरदार मोहम्मद बशीर खान महर, DC घोटकी उस्मान अब्दुल्ला, असिस्टेंट कमिश्नर घोटकी एजाज अहमद हालीपुटो, मुख्तियार कार घोटकी शाहिद दायो, मुख्तियार कार खानगढ़ खालिद लंगा, DO स्पोर्ट्स मीर मोहम्मद कलोड़ो, सैयद रिजवान नादर अली शाह, सुखदेव दीवान समेत ॿियनि माण्हुनि शिरकत कई। क़ौमी असेंबली जे मेंबर सरदार मोहम्मद बशीर खान महर ख़िताब कंदे चयो त इलाइक़े जे मुस्तक़ ख़ानदाननि खे मुआशी तौर मज़बूत ॾिसणु चाहियूं था। इन में मुख़्तलिफ़ जेके पंहिंजूं ख़वातीन आहिनि शाफ़ थवाब तरीक़े सां हिकु त असां जेके मुस्तहिक ख़ानदान आहिनि उन्हनि जूं पंहिंजूं माऊं ऐं भेण पंहिंजूं मावड़ियूं हिते ईंदियूं आहिनि ऐं उन्हनि में असां इहो डिस्ट्रीब्यूशन कंदा आहियूं, या वरी सोलर पैनल्स हुजनि या तव्हांजा रोज़गार जे हवाले सां मोटरसाइकिल्स हुजनि। त हिकिड़ो असांजो पॉवर्टी एलिवेशन जो प्रोग्राम रखंदा आहियूं, जंहिंमें मां शुक्रगुज़ार आहियां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जो, त उहो बि असां सां भरपूर साथ ॾींदा आहिनि। अॼु असां उनखे ई जंहिंजो स्लोगन असां रखियो आहे असांजो ख़्वाब हर घर खुशहाल। जी बिल्कुल, गुर्बत के ख़ात्मे के हवाले से मज़ीद भी प्रोग्राम जो है उनका इनेकाद किया जाएगा और सरदार मोहम्मद महर साहब की हिदायत पर आज ये प्रोग्राम का इनेकाद किया गया, जिसमें 300 के करीब ख़ानदानों में सोलर यूनिट्स भी दिए जाएंगे और सिलाई मशीनें भी दी जाएंगी ताकि वो अपनी कफ़ालत कर सकें गुर्बत का खात्मा। बहुत अच्छी बात है कि ये प्रोग्राम हुआ है गरीबों के लिए, बहुत अच्छी बात है। ये सब किया, ऐसा करना चाहिए। जिनके पास नहीं है जो कुछ वो से मिलना चाहिए। वही खुशी आहे, बस असांखे इनाम मिली वियो आहे। जेको ॾिनो मशीन ॾिनो, पखो ॾिनो, जेको ॾिनो शाबाश अथनि। मौजूदा सूरत हाल में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़ा प्रोग्राम हर तालुके में मुनक़िद कया वञनि ऐं ज़िले में जेका गुर्बत जी लकीर हेठि ग़रीब औरतूं आहिनि उन्हनि जी मदद कई वञे। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ TV न्यूज़ घोटकी।